अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जी हलफ़ बरदारी केस में नए चूंडियल वॾे वज़ीर खे सुभाणे ताईं हलफ़ खणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। हलफ़ बरदारी केस जो फ़ैसिलो चीफ जस्टिस मोहम्मद अमीर भट्टी ॿुधायो। अदालत हुकुम ॾिनो त सुभाणे ताईं गवर्नर पण या ॿिए कंहिं खां हलफ़ खणाए। हलफ़ बरदारी तक़रीब में देर कई वई। वॾे वज़ीर जे हलफ़ में देर आइन जी भञगड़ी आहे। सभ खां वॾे सूबे में 25 ॾींहनि खां हुकूमत नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु परॾेही वज़ीर तौरु कसम खणंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मंझंदि 2:30 वॻे पाकिस्तान जे परॾेही वज़ीर तौरु कसम खणंदो। नून लीग ज़रियनि मूजिबि इम्कान हुआ त लंदन में मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर जो कलमदान क़बूल करे वठंदो। पीटीआई क़यादत इलेक्शन कमीशन अदलिया ऐं मीडिया समेत समूरनि इदारनि खे तनक़ीद ऐं इल्ज़ाम तराशी सां दबाउ में आणण जो किरियल हरबो इस्तेमाल करे रही आहे। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त ही हरबा नाकाम थी चुका आहिनि। हाणे इदारनि खे बि हक़ीक़ी तौर ते आज़ादीअ सां पंहिंजे तइ थियल हदुनि अंदरि मज़बूत फ़ैसिला ॾियणा पवंदा। फॉरेन फंडिंग केस उन सिलसिले जो पहिरियों टेस्ट केस आहे। कोरोना विघे वधीक ॿ ॼणा हयातियूं विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में 19,090 टेस्टूं कयूं वयूं। कोरोना जा 117 नवां केस साम्हूं आया आहिनि। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.61% रही। सॼे मुल्क में इलाज हेठि 145 कोरोना में वरतल माण्हुनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। सुल्तानकोट भरिसां पुराणे तकरार तां हथियार बंदनि नीगर खे क़तल करे छॾियो। हुमायूं थाणे जे हद ॻोठ शेर मोहम्मद चांडियो में चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। जवाबदारनि घर में घिड़ी 12 वरियनि जे नीगर रुस्तम अलीअ खे क़तल करे छॾियो। मक़तूल नीगर जो मढ़ पुलिस तहवील में वठी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कंडियारो में वेझो फुर जे कोशिश दौरान मज़ामत ते हथियार बंदनि ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। लुंडू मोरी ते फुर दौरान मज़ामत ते फायरिंग में ॻोठ मिस्री लाशारी वासी ग़ुलाम अब्बास लाशारी मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो क़ौमी शाहराह जाम हाउस भरिसां लाश रखी धरणो। एहतजाज कंदड़नि क़ातिलनि जी फौरी गिरफ़्तारीअ जी अपील करे छॾी। ओबावड़े लॻ घर में चोरी जी कोशिश, मज़ामत ते 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। ॻोठ छितो डोहो में हथियार बंदनि मज़ामत ते घर धणी मोहम्मद आसिम जट खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि नौकर मोहम्मद इक़बाल आरई ज़ख़्मी ऐं मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल। हुकूमत पारां ईद उल फितर जे मौक़े ते 4 ॾींहं आम मोकल जो ऐलान। ईद ते 2 मई खां 5 मई ताईं आम मोकल हूंदी। मुल्क जे अक्सर इलाक़नि में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। मौसमियात खाते अॻकथीअ मूजिबि इस्लामाबाद में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। गर्मी पद में वाध जो इम्कान आहे। मैदानी इलाक़नि में भी मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी।